नाज़रीन, नवाफिया में पाकिस्तान के एटमी ताकत ॾींदड़ डॉक्टर कदीर खान ऐं पाक फ़ौज खे ख़राज तहसीन पेश करण लाइ पाकिस्तान एक्स सर्विस मैन ऐं सिविल सोसाइटी पारां हिकु शानदार रैली कढी वई। वधीक तफ़सील ॾिसूं था नवाबशाह मां तालिब हुसैन रिंद जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो पाकिस्तान के एटमी ताकत ॾींदड़ डॉक्टर कदीर खे ख़राज तहसीन पेश करण लाइ पाकिस्तान एक्स सर्विस पारां हिकु वॾी शानदार रैली कढी वई, जेका शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदे नवाबशाह प्रेस क्लब पहुती आहे ऐं फ़ौज जी हिमायत में नारा हणी रहिया आहिनि। अचो त उन्हनि खां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जे नवाज़ सां छा चवणु आहे। गैर मुल्की दुश्मनों ने ये साजिशें और हमले अंदरून से शुरू किए हैं, जिसमें 9 मई ब्लैक डे ऑफ पाकिस्तान, जिस पे पाकिस्तान आर्मी पे हमला किया गया, ये गद्दार पाकिस्तान का कदम है। हम इसकी सख्त मजम्मत करते हैं। आज हम योम तकबीर मना रहे हैं। ये हम खराज तहसीन पेश करने के लिए जनाब डॉक्टर कदीर अहमद खान और उनकी पूरी ऑल टोटल टीम को, जनाब जुल्फ़िकार अली भुट्टो साहब को, जिन्होंने अपनी काविशों से इस प्रोग्राम को कामयाब किया। 1998 में पाकिस्तान ने 28 मई को एटमी धमाका करके दुनिया को बताया कि पाकिस्तान इस्लामी ममलकत एक एटमी ताकत है। हिकिड़ो त असां डॉक्टर अब्दुल कदीर खान जेको मोहसिन पाकिस्तान हो, उनखे ख़राज तहसीन पेश करण लाइ हिते जमा थिया आहियूं। अॼु क़ौमी दिन आहे असांजो। असां ही पूरी क़ौम पूरी दुनिया में ही वाहिद इस्लामी मुल्क आहे जेको आहे त ही 28 मई जा धमाका करे पूरी दुनिया खे ॾसियो त असां ही एटमी ताक़त रखूं था। उन में शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो जो वॾो अहम किरदारु आहे।